सिंध असेंबली में यूनिवर्सिटियुनि में वाइस चांसलर जी मुक़ररनि बाबति तरमीमी एक्ट बिल मंज़ूर। तरमीम बाद वाइस चांसलर जे उहिदे ते ब्यूरोक्रेट्स मुक़रर थी सघंदो। PhD जो शर्त ख़त्म। बिल तहत MA पास शख़्स बि वाइस चांसलर जो उहिदो संभाले सघे थो। ऐवान मां सिंध सिविल कोड्स तरमीम एक्ट बि अक्सरियत राय सां मंज़ूर। KP जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में सिक्योरिटी फोर्सिस जो ऑपरेशन 10 दहशतगर्द मारिजी विया। ISPR चयो आहे त डेरा इस्माइल जे इलाइक़े कोलाची में इंटेलिजेंट बेस्ड ऑपरेशन कयो वियो। सिक्योरिटी फोर्सिस दहशतगर्दनि जे थाकनि खे इस्टाइते तरीक़े सां निशानो बणायो। कार्रवाई में 10 दहशतगर्द मारिया विया। पाक फ़ौज ते हमलनि में सिविलियंस मुलविस आहिनि। हर ईंदड़ ॾींहुं पाक फ़ौज जा जवान शहीद थी रहिया आहिनि। अदालती फ़ैसिले जी मौजूदगी में पाक फ़ौज जे शहीदनि खे इंसाफ़ कीअं मिलंदो? जस्टिस हसन अज़हर रिज़वी जा सुप्रीम कोर्ट जे आइनी बेंच में फ़ौजी अदालतुनि में सिविलियंस जे ट्रायल ख़िलाफ़ इंट्रा कोर्ट अपीलुनि ते ॿुधणे दौरान रिमार्क्स। जस्टिस हसन अज़हर रिज़वी चयो त दहशतगर्दी टोड़ अदालतुनि में केस हलाया वञे त शाहिदियूं किथां ईंदियूं? हिन वक़्तु मुल्क दहशतगर्दीअ जो शिकार आहे। अदालत इंट्रा कोर्ट अपीलुनि जी ॿुधणी सूमर ताईं मुलतवी करे छॾी। PTI वारा ॻाल्हियुनि वारी मेज़ ते अचनि। जेकॾहिं असांखे क़ाइल कनि था त संदसि ॻाल्हि मञी सघिजे थी। सियासी मामलनि बाबति वज़ीर आज़म जे सलाहकार राणा सनाउल्ला चयो आहे त PTI वारा 10 वरियनि खां पोइ ॻाल्हियुनि वारी मेज़ ते वेठा ऐं 10 ॾींहंनि में ई भॼी विया। हाणे जॾहिं संदन दिलि चवे त असां सां ॻाल्हियूं लाइ वेहनि। पीका कानून जी शिकल इख्तियार करे चुको आहे। पीका एक्ट तहत अञा रूल्स ठाहिणा आहिनि। सोशल मीडिया जे ग़लत इस्तेमाल ते पार्लियामेंट कानून साज़ी ज़रूरी सम्झी। वफ़ाक़ी वज़ीर अता तार जो पीका एक्ट जे हवाले सां बयान। LPG जो घरेलू सिलेंडर 43 रुपया 52 पैसा महांगो थी वियो। फ़ी किलो क़ीमत में 3 रुपया 68 पैसा वाध। फेबरवरी लाइ LPG जी फ़ी किलो क़ीमत 253 रुपया 97 पैसा मुक़ररु करण जो नोटिफिकेशन जारी। सदर आसिफ अली ज़रदारी जो हवाई फ़ौज जे नेशनल एरोस्पेस साइंस एंड टेक्नोलॉजी पार्क जो दौरो। हवाई फ़ौज जो सरबराह एयर चीफ मार्शल ज़हीर अहमद बाबर सिद्धू उन मौक़े ते मौजूदु हो। सदर आसिफ अली ज़रदारी खे पार्क बाबति तफ़सीली ब्रीफिंग ॾिनी वई। ब्रीफिंग में चयो वियो त साइंस एंड टेक्नोलॉजी पार्क हवाई फ़ौज जी तरक़ी जे सफ़र में अहम संग मील आहे। साइंस एंड टेक्नोलॉजी पार्क इल्म ऐं टेक्नोलॉजी ते ॿधल मईशत जो बुनियादु बणिजण लाइ तयारु आहे। सदर पारां नेशनल एरोस्पेस साइंस एंड टेक्नोलॉजी पार्क में जदीद तकनीकी माहौलियाती निज़ाम जी वाखाण। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सां चीन जे सफ़ीर जियान सी टोंग जी मुलाक़ात। ॿिन्ही मुल्कनि विच में इक़्तिसादी ऐं सिक्योरिटी सहकार बाबति ख़यालनि जी ॾे वठि। वज़ीर आज़म सफ़ीर जियान सी टोंग खे चीन जे नए साल जूं वाधायूं ॾिनियूं। शहबाज शरीफ़ चयो आहे त उमेद आहे त हीउ नओं साल पाकिस्तान ऐं चीन जी दोस्ती जे रिश्ते खे वधीक सघारो कंदो ऐं ॿिन्ही मुल्कनि जे अवाम लाइ ख़ुशहाली आणींदो। चीनी सफ़ीर ख़ुशी जे मौक़े ते नेक ख़्वाहिश जो इज़हार करण ते वज़ीर आज़म ऐं पाकिस्तानी अवाम जा थोरा मञा। चीनी सदर जो बेल्ट एंड रोड जो मनसूबो मिसाली करार। सीपेक फ़ेज़ 1 मुकमल थियण हाणे फ़ेज़ 2 ते कमु शुरू आहे। पाक चीन दोस्ती ॾींहों ॾींहुं मज़बूत थींदी पई वञे। पाक चीन दोस्ती समूरी दुनिया में हिकु मिसाल आहे। पाक चीन दोस्ती हिमालया खां ऊची ऐं अरबी समुंड खां गहरी आहे। कंहिं हिकु मुल्क ते ॾुखिया ॾींहं आया त ॿियो उन सां गॾु बीठो। वफ़ाक़ी वज़ीर अता तार जो चीन जे नए कमरी साल जे तक़रीब खे ख़िताब। दाबेजी स्पेशल इकनॉमिक ज़ोन जा सनती प्लास्ट मार्च में विकिरो करण जो ऐलान। वॾे वज़ीर मुराद अली शाह जी सदारत हेठि दाबेजी स्पेशल इकनॉमिक ज़ोन जो इजलास। वॾे वज़ीर जी इकनॉमिक ज़ोन खे 10 MGD पाणी फ़राहम करण जी हिदायत। मुराद अली शाह चयो आहे त हू इकनॉमिक ज़ोन जे कम जी रफ़्तार मां मुतमिन आहे। इकनॉमिक ज़ोन प्रोजेक्ट ते कम जी रफ़्तार तेज़ कई वञे। हू सनतकारी लाइ समूरा क़दम तेज़ करणु घुरे थो। मार्शल सिटी जो बि कमु तेज़ कयो वञे। सिंध जे तवानाई तरक़ी ऐं रिथाबंदीअ वारे
वज़ीर नासिर हुसैन शाह सां जर्मन वफ़द जी मुलाक़ात। तवानाई जे शोबे में सीड़पकारी जे मुख़्तलिफ़ मामलनि ते ख़्यालनि जी ॾेवड़। नासिर शाह चयो त सिंध शमसी ऐं हवाई तवानाई जे वसीलनि सां मालामाल आहे ऐं सीड़पकारी लाइ सुनहरी मौक़िया मौजूदु आहिनि। सिंध सरकार तवानाई जे शोबे में सीड़पकारनि खे मुकमल मदद ऐं सहकार फ़राहम करे रही आहे। ICC चैंपियंस ट्रॉफी लाइ 15 रुकनी क़ौमी स्क्वाश जो ऐलान। मोहम्मद रिज़वान टीम जी क़यादत कंदो। सलमान अली आगा नाइब कप्तान हूंदो। फ़खरुज़्ज़मान खुशदिल शाह, सऊद शकील ऐं फ़हीम अशरफ जी क़ौमी टीम में वापसी। बाबर आज़म, शाहीन शाह अफरीदी, हारिस रऊफ़, मोहम्मद हसनैन ऐं तैयब ताहिर टीम जो हिस्सो। कामरान गुलाम, उस्मान खान, इब्रार अहमद ऐं नसीम शाह स्क्वाड में शामिल। रखड़ में ॿिनि धुरनि में झेड़े दौरान औरत ऐं ॿार समेत 3 ॼणा मारिजी विया। ॻोठ सूमराणी वधिया में लोलाई बिरादरी जे 2 धुरनि में पुराणे तकरार तां झेड़ो थियो। 30 वरियनि जो रफ़ीक लोलाई, 32 वरियनि जी फहमीदा ऐं 3 वरियनि जी अलीशा बारूद जो बख बणिया। इतलाउ ते पुलिस लाश अस्पताल मुंतक़िल करे छॾिया। धुरनि में छिकताण बरक़रार। कश्मीर पुलिस ऐं रेंजर्स जो कचे में ॾोहारियुनि ख़िलाफ़ गॾियल ऑपरेशन। 3 ॾोहारी मारिजी विया। पुलिस मौज मारिजी वलनि में धाड़ियल बेदल शर, मुबीन शर ऐं मिठो शर शामिल। वक़्त अली शर ज़ख़्मी थी पियो। ओबावड़े जे चौकमाड़ी वासी पोहरत नौजवान अगवा जी तस्दीक। वारसनि खां 50 लख रुपया भुंग तलब। नौजवान वसीम अब्बास रिंद जे अगवा जी तस्दीक बाद वारसनि जो एहतजाज। बाज़ियाबीअ जो मुतालबो। वारसनि जो चवणु आहे त धाड़ियलनि फ़ोन करे 50 लख रुपया भुंग तलब कयो आहे। ग़रीब आहियूं, रक़म किथां आणियूं। पीका एक्ट ख़िलाफ़ सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में साफ़िन जा मुज़ाहिरा। PFU जे मरकज़ी सॾ ते उबावड़ो, डहरकी, चक, रुस्तम कुंभ ऐं ॿियनि शहरनि में एहतिजाजी मुज़ाहिरा कया विया। साफ़िन जो चवणु आहे त पीका एक्ट जी आड़ में आज़ाद सहाफ़त मथां वार कयो वियो आहे। बिना देर सहाफ़त दुश्मन एक्ट वापसि वरितो वञे। ऐं मुड़ुस खे ॻोल्हे रही आहियां, असां सां गॾु दुबई हली वेंदसि। हुकूमत 1 लख रुपया ॾे। अमेरिकी औरत नओं शर्त रखी छॾियो। नौजवान जी मोहबत में कराची पहुतल अमेरिकी औरत ओइंजिया एड्रो रॉबिन्स जूं अजीब हरकतूं। रस्ते में एम्बुलेंस रोकराई, रिक्शा में वेही रही, चयाईं थाणे नाहे वञिणो। रिक्शा मां बि लही रोड किनारे वेही रही। औरत खे पनाह ॾींदड़ समाजी अॻवान रमज़ान चीपा जो चवणु आहे त औरत जो ज़हनी तवाज़ुन दुरुस्त नाहे। नौजवान अचे मसइलो हल करे।